सज़ावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक, ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार ऐं लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगम्बर आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अॼु इन जुमे में खुतबे जो उनवान आहे हराम कमाईअ जा नुक़सान। हराम कमाई तंहिंजा पंहिंजे दीन जे अंदरि कुरो कुरो नुक़सान बयान करे में आया आहियूं। तंहिंजी वज़ाहत थींदी जंहिं दीन के पां मञूं था, जंहिं इस्लाम जो पां कलमो पढ़ूं था, उन दीन मुसलमान लाइ करे, इस्लाम वारे खे मञे लाइ करे खाइण में, पीअण में, कमे कारे में, बोलचाल में अमोक कम जाइज़ अने हलाल चए, अमोक कमे के नाजाइज़ ने हराम चए। पांखे ॿिए वांगुरु छूट न आहे, जेकी पांखे मिले पां खाई गिनो, जहिड़ो गटो पांखे मिले अहिड़ो पां गिड़काए छॾियूं, एतिरी पांखे छूट न आहे। बल्कि अमोक वस्तु अहिड़ियूं आहिनि जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान लाइ करे, मोमिन लाइ करे हराम कई। अल्लाह ताला जो एहसान ई है जे अल्लाह ताला जो को वस्तु हराम कई है वो मामूली वस्तु है, थोड़कियूं आई। हलाल जो को आई वो अनलिमिट आई, उनकी को लिमिट ना आई, को गणतरी ना आई, को संख्या ना आई कितरियों वस्तु अल्लाह हलाल कई न। अल्लाह रब्बुल आलमीन बेशुमार वस्तु हलाल कई है। अमोक जो वस्तु अड़ियों आई जो अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमान मथे हराम कई, जो कुरान में हदीस में पांखे दसे में आया जे ही कम अला करे हराम है। उन्हीं में जा अज पा हराम कमाई के बारे में थोड़ियों का गाली कुरान ने हदीस में जा समझंदासीं। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो सूरह बकरा आयत नंबर 168 में, या अय्युहन नासु कुलू मिम्मा फिल अर्द हलालन तय्यिबा, ए इंसानो जमीन में जो को हलाल वस्तु आई उन्हीं में जा थियो। वला तत्तबिउ खुतुवात शैतान, अने शैतान जे तरीके मथे, शैतान जे रस्ते मथे ना हलो। इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन, बेशक शैतान जो को है आजो खुलो खुलो दुश्मन है। अने शैतान जो को है पांजो खुलो दुश्मन है तो शैतान पाके हराम खादे मथे खणी वञे तो, हराम कमाई मथे खणी वञे तो। न हराम कमाई तंहिंजा अज जे ज़माने में अलग अलग तरीक़ा आई, अलग अलग शक्लों आई, जंहिंमें जा अमोक वस्तु जो को आई वो मशहूर मारूफ पांखे ख़बर थई है। जियां त व्याज थियण हराम है, जुगार जी कमाई हराम है, लूट मार जी कमाई हराम है, चोरी जी कमाई हराम है, अने इं जे कंहिं मुसलमान से धोखो करणो हराम है, अने बे जो पैसो खाई वञणो हराम है। पहले नंबर मथे अज आंखे साम्हूं बयान करण चाहियां तो जे व्याज ने सूद जो को है ये हराम है। ने हराम को मामूली न बल्कि खतरनाक किस्म जी हराम वस्तु है। जियां त अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर फरमाए तो, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तअकुलुर रिबा अदआफन मुदाअफा, ए ईमान वारो ऐं सूद के जो को है वधाए वधाए न खयो। सूद व्याज कुरे के चवाजे, मिसाल तरीके कंहिं इंसान के पां पैसा ॾियूं, कंहिं इंसान के पां उधार पैसा ॾियूं, महीने पूरता, 2 महीने पूरता, 12 महीने पूरता, अने पोइ पां उनखे ॾिना 1000 रुपया, पण 12 महीने पुठिया जर पाछा गिनो त पां 1100 गिनो। ई 100 रुपया जो को मथे चढ़िया
100 जो मथे वधिया ई व्याज है, ई लोन है, ये सूद है, ई रिबा, ई हराम है। गिनण पण हराम ने ॾियण पण हराम है। अहिड़ा त अमोक माण्हू हूंदा जेको पाण वटि जेको ॾींदा हूंदा व्याज मथे पैसा, जेकॾहिं ॾिए था त सम्झी लाहियो अहिड़े माण्हुनि जो ठिकाणो दोज़ख आहे। ने पोइ पाण ॾियूं नथा त अॼु जे ज़माने में जेको पण वस्तु पाण गिनण वञूं था उहो मड़े अॼु व्याज मथे लोन मथे आहे। गाॾी गिनण वञो त पाण खे व्याज ॾियणो पए थो, लोन ॾियणी पए थी। ई लोन अने व्याज जेको आहे बैंक भरे थी। पाण हींअर गाॾी गिड़ी ₹1,00,000 में 5 लाख रुपया पाण हाज़िर न आहियूं त उनटाणे गाॾी जा पाण 20,000 रुपया भरिया अने पुठियां 80,000 रुपया पाण हफ़्ता रखायासीं। हाणे कोन थिए थो उहो जेको कंपनी पाण खे गाॾी ॾिए थी उन लख में गाॾी विके उन ई टाणे बैंक वटां ₹1,00,000 गिनी गिणे उन ई टाणे। हाणे ई ₹1,00,000 रुपया जेको पाण मथे बाक़ी आई, जेको हफ़्ता पाण मथे बाक़ी आई, इन मथे व्याज बैंक चाढ़े थी। ₹1,00,000 रुपया जेकॾहिं बैंक कंपनीअ खे गाॾीअ लाइ करे ॾिने, जेको गाॾी पाण ॻेड़ी, त उहो बैंक पाण वटां 1,15,000 1,20,000 हफ़्ते में वधारे गिने थी। ई जेको पाण मथे व्याज ॾियूं था, लोन ॾियूं था, ई ॾियण पण हराम, गिनण पण हराम। रुगो गिनण ॾियण न, बल्कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे सिलसिले में केतिरो ख़तरनाक फरमान जारी फरमायो, लअन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आकिल रिबा व मूकिलहू। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानत कयो उन इंसान मथे जेको व्याज खणे था अने उहो इंसान जेको व्याज खाराइनि था। ॾियण वारा गिनण वारा ॿिन्ही मथे लानत। रुगो एतिरो न, वकातिबहू, व्याज अने लोन जो धंधो जेको कईं था, जेको माण्हू हिनखे लिखे था, लिखे वारे मथे पण अल्लाह जी लानत। वशाहिदहू, अने गवाही ॾियण वारे मथे पण अल्लाह जी लानत है। हराम है, व्याज खणण हराम है। अने नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जो जेको दर्जो बयान फरमायो, इन जो जेको लोन ने व्याज जेको इन जी ख़तरनाकी जेको बयान फरमायो, उहो इन अल्फाज में फरमायो जे लोन जेको है इन जा अलॻि अलॻि हिस्सा आहिनि। गुनाह में अलॻि अलॻि हिस्सा आहिनि। अने हल्के में जा हल्को गुनाह व्याज जो, लोन जो ई है जेको इंसान पिंड जी सॼी मास ऐं ज़िना में बदकारी करे। एतिरो ख़तरनाक गुनाह आहे। ॿिए नंबर मथे जुगार जी कमाई। पंहिंजा नौजवान भाउ पाण कई ॾिसूं था अॼु जे ज़माने में जुगार हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे जेको पण इंसान इन वस्तु में पई वियो, जंहिंखे पण इहा लत लॻी वई, जेको पण इन कमाईअ मथे हलियो वियो, ई इंसान फ़क़ीर बनी वियो। अहिड़ा इंसान जेको बराबरि जहिड़ा कारोबार वारा, धंधे वारा, बिज़नेस वारा, कमाईअ वारा पण जर जुगार में लॻा तेरा उन्हीं के पिन जो पैसो विञाणो पियो, वो गाॾियूं मकान वो मड़े विकिणणा पिया। कई माण्हू पंहिंजो ज़मीन विकिणी छॾियो अने कई माण्हू पिन जे घर जा धागीना औरत जा लाइ विकिणी छॾियो। अने कई अहिड़ा इंसान हुआ जे घर में जा ठा ठिकर हुआसीं उहे खणी विकिणी छॾियो जुगार में। कुला एतिरे लाइ करे जुगार हिकिड़ी अहिड़ी वस्तु है जे इंसान इन उमेद से वे थो जे हेर नाई जीतियोसि, हारी वियोसि, अॻिले फिर जीती वेंदुसि, वरी हारी वियोसि, अॻिले फिर जीती वेंदुसि। इन उमेद से जे आउं जीता तो मूंखे पैसा मिलंदा, इंसान कंगाल बनी वञे थो, इंसान भिखारी बनी वञे थो, इंसान फ़क़ीर बनी वञे थो। एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान। दारू पीणो हराम है, जुगार रमणी हराम है। अने किस्मत मालूम करनी कंहिं वटि वञी करे हथ ॾेखारणा, मुंहिंजे हथ में यार कोरो लिखियल है, किस्मत में कोरो लिखियल है, हराम है। अने जिते गैरुल्लाह जी पूॼा थींदी वे, जिते अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंजे नाले मथे कुर्बानी थींदी वे, अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंखे सजदा थींदा वे, उन जगह मथे वञण हराम है। अल्लाह फरमाए रिज्सुम मिन अमलि शैतान, ई मड़े शैतान जा कम आहिनि, गंदगी वारा कम आहिनि, ख़तरनाक कम आहिनि। फजतनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून, इन कम खां बचो, कहीं कामयाब थींदा, न कहीं कामयाब कीअं थींदा।
जुगार जूं अलग अलग शक्लों अॼु कई भाई के पास ॾिसो त कैरम रमे पिया, कई भाउ पंहिंजो जेको क्रिकेट रमे था तंहिंमें जुगार कयूं था, क्रिकेट में सट्टो लॻायूं था, कंहिंजी मैच है ही मैच जेकॾहिं जीती वियो त आउं 1000 रुपया तोखे ॾींदुसि, जेकॾहिं हारी वियो त तूं मूंखे 1000 ॾिजां। इस्लाम इन वस्तु खे हराम चए थो। कंहिंमें पण पाण मुस्लमान भाउ जो नुक़सान थींदो वे, नुक़सान थिए वारो है। ॿ टीमूं रमे थियूं, ॿिन्ही में हिकिड़ी हारंदी हिकिड़ी जीतंदी, पर ना ई ख़बर केरु हारे वारो है केरु जीती वारो है। हिकिड़े भाउ जो नुक़सान थिए वारो हुजे, इस्लाम चए थो अहिड़ो को पण कमु, अहिड़ो को पण अमल, अहिड़ो को पण कारोबार, अहिड़ी को पण कमाई जंहिंमें हिकिड़े खे फ़ाइदो थींदो वे ॿिए खे नुक़सान थींदो वे, हराम है हराम है हराम है। कमाईअ में ॿ ॼणा भेरा आहीं, धंधे में बिज़नेस में ॿ ॼणा भेरा आहीं त नुक़सान थी त ॿिन्ही खे थिए अने फ़ाइदो थी त ॿिन्ही खे थिए, इस्लाम ई ॾसे थो। जुगार हराम है। अॼु जे ज़माने में पाण वटि मोबाइल है, मोबाइल में कई अहिड़ा ऐप अची विया, कई अहिड़ा एप्लीकेशन अची विया जंहिंमें ऑनलाइन जेको आहे से जुगार रमाजे थी, सट्टो लॻाई पिया माण्हू, इहे माना हराम कमायूं आहिनि। इन मिणी वस्तुअ खां पाण खे बचियो खपे। 3 नंबर मथे कमाई जेको हराम जी कमाई है, चोरी जी कमाई। कई पंहिंजा नौजवान भाउ हर जगह मथे हर इलाइक़े मथे पाण वञो, पंहिंजा नौजवान भाउ सुहिणा भला फुटरा कमाईंदल, जिस्म में पण तंदुरुस्त आहीं, अंगे में बरूक आहीं, हर कम करे सघे था, अकलमंद आहीं, सुध वारा आहीं, सम्झ वारा आहीं, पर शैतान उन्हीं खे ग़लत रस्ते मथे खणी वियो है, रात ने ॾींहुं चोरीअ में लॻा पिया आहिनि। बदनाम पिंड पण थिए था, माइटने के बदनाम कहिए था, जमात के बदनाम कहिए था, इस्लाम के बदनाम कहिए था, दीन के बदनाम कहिए था। चोरईअ में फूटो आयो, लॻो पियो नालो कोरो है, कंहिंजो नालो चए सुलेमान है, कंहिंजो नालो चए यूसुफ है, कंहिंजो नालो चए मोहम्मद है, नबी वारा नाला, कंहिंजो नालो अबू बकर, कंहिंजो नालो उमर, कंहिंजो नालो उस्मान, कंहिंजो नालो अली, साहबा किराम वारा नाला। पाण नबी जे नाले खे बदनाम कयो, पाण साहबा किराम जे नाले खे बदनाम कयो है। नालो कुरे में आयो, नालो आयो चोरईअ में, नालो आयो चीटिंग में, फूटो अची वियो छापे में ॾिसाणो, मिणी खे ख़बर पए हिन नाले जो माण्हू जेको हुन चोरी कई। वञो नियारियो हर जगह मथे, जेल में ई वेंदा, जेल में पंहिंजा नौजवान वधारे आहिनि, जेल भरिया पिया आहिनि, कुरे में भरियल आहिनि। को जुगार में पकड़ाणो, को चीटिंग में पकड़ाणो, को चोरी में पकड़ाणो, को लूट मार में पकड़ाणो, जेल में पंहिंजा नौजवान वधारे, पंहिंजी क़ौम वधारे, मुसलमान वधारे। ऐं पुलिस स्टेशन में वञो, पुलिस स्टेशन में पंहिंजा माण्हू वधारे, मुसलमान वधारे। कुला केस ऐं केस खे तोड़ाइणो आहे, हिकिड़ो केस मंडाइणो आहे, ॿियो तोड़ाइणो आहे, हिकिड़े मथे कुटणबो करणो आहे, हिकिड़े खे जलाइणो आहे, ॿिए खे छुड़ाइणो, पाण राति ॾींहुं अहिड़े कमे में लॻा पिया आहियूं। ऐं कोर्ट में वञो, कोर्ट में वधारे केस मुसलमान जा आहिनि। हर जगह मथे जिते खोटो कम थींदो वे, जिते ग़लत कम थींदो वे, उते मुसलमान जी भीड़ वधारे है, मुसलमान जी तादाद वधारे है। अने जिते मुसलमान वधारे हुअण खपे उते मुसलमान ओछा आहिनि। किथे वधारे हुअण खपे, हिन मस्जिद में हुअण खपे। हिते मुसलमान नज़र किन अचींदो, कोर्ट में आंखे नज़र अचींदो, जेल में आंखे नज़र अचींदो, ई पुलिस स्टेशन में आंखे नज़र अचींदो, वियांह में आंखे नज़र अचींदो, जुगार में, मैच में, क्रिकेट में, कई कमे में मुसलमान पहले नंबर मथे नज़र अचींदो, पर अल्लाह जे घर में मुसलमान आंखे नज़र किन अचींदो, खाली अठवाड़ी में हिकिड़े सां नज़र अचींदो। चोरी हराम है, इस्लामी कानून ई है, अस्सारिक़ु वस्सारिक़तु फ़क़्तउ ऐदियहुमा, चोर कंदल, चोरी कंदल मर्द वेतैबल आहिनि, औरत वेतैबल आहिनि, इन जे हथ खे कपे विझो त ॿिए खे ख़बर पए कि चोरी जी सज़ा केतिरी ख़तरनाक है। पर पाण इस्लामी कानून न आहे, ई पाण करे न सघूं। पर मुंहिंजा मुसलमान भाइरो, इन कम खां, चोरीअ खां, जुगार खां, ने व्याज खां, लोन खाधे खां पाण वरी मुसलमान खे बचणो, लूट मार खां बचणो। जेको पण इंसान हराम तरीके से कमाईंदो उनके केतिरा नुक़सान थींदा, उन वस्तु खे समझो। है पहले नंबर मथे नुक़सान ही है, पहले नंबर मथे कोई इंसान जो लूट मार करे तो, चोरी करे तो, या कोई इंसान व्याज खाए तो, या कोई इंसान जो जुगार रमे तो, कमाई करे तो, अने उन में उन इंसान के पण जोड़े लायो भेरो, जो कोई इंसान मुसलमान भाउ से धगो करे तो, धगो, धोखो ॾियणो, चीटिंग करनी। मिसाल तरीके को वस्तु दे तो, वस्तु में को न को ऐब है,
को न में नुक्स है, को न को कमी है। मोबाइल है मिसाल तरीके, मोबाइल फिटल है, अंदर कीअं न कीअं ख़राब हो है, बे मुसलमान भाउ खे ॾे थो, इन में कीअं ख़राब हो ना आहे, कीअं ना आहे, एकदम कंप्लीट है, ज़ोरदार मोबाइल है, गिनी गिन मोबाइल गिनी वियो, फिटी पई, ख़तम, मांदे ई फिटल वई। पण कूड़ कंहिं, चीटिंग कंहिं, उन माण्हू से धोखो कंहिं, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन गशना फलैस मिन्ना, जेको इंसान असांखे धोखो ॾे थो उहो असां में जा आहे ज न, मुसलमान ज न आहे। ई तैर फरमायो हो जब रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में जा बाज़ार मां गुज़रिया थे, मदीने जे बाज़ार मां गुज़रिया पे, रस्ते में विया तर न्यारे हिकिड़े दुकान मथे विया तर अनाज जी ॻूण ॿूरी भराई पई हुई, अनाज जी ॿूरी भराई पई हुई, मथे जेको अनाज सुकल ताज़ो ज़ोरदार पियो हो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि जर हथ हलायो तर हेठि जेको पण अनाज हो सॼो भिॼल। तर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुकानदार खे पुछो, दुकान वारे खे पुछो, ही कोरो है, मथे जेको अनाज पियो है कोरो खासो बहितर भलो अने नीचे भिॼल फिटल। तर उन चई दुकानदार, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात बरसात थई वई, छंडा थिया हुआ, तंहिंमें दाई भिॼी पियो, हाणे भिॼल दाई केरु गिने, कोई न गिने, एतिरे लाइ करे मूं ॻूण मथे सुकल दाई खासो ताज़ो दाई रखियो है, जे माण्हू ईअं सम्झे कि सॼी ॻूण खासी है, गिनी वञे त मुंहिंजो ही माल जेको विकिजी वियो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन गशना फलैस मिन्ना, जेको असां से हेड़ो कम करे, जेको मुसलमान में जा हेड़ो धंधो कंदो हुए, हीअं चीटिंग कंदो हुए, हीअं कंहिंखे धोखो ॾींदो हुए, उहो मुसलमान नथो थी सघे, मुसलमान जी सिफ़ मां निकिरो वञे थो। पाण चीटिंग कयूं पिया, कई माण्हू अहिड़ा आहिनि मिलावट कयूं था, मिलावट हर कम में मिलावट है। अॼु तक ओरिजिनल वस्तु को अॼु मिले ज नथी। पाण खीर गिनण वञो त भले, पाण माखी गिनण वञो त भले, पाण गिह गिनण वञो त भले, जेकी पण वस्तु जी पाण खे ज़रूरत है, हर वस्तु में अॼु जेको मिलावट थी वई है। कई बराबर जहिड़ा माण्हू, खासा भला माण्हू, पण खीर विकणे प्योर है, ताजो खीर है, जोरदार है, किले में अर्धो किलो पानी है। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, मन गशना फलैस मिन्ना, जेको इंसान धोखो ॾे वो असां में जा न। हाँ, खीर में पानी मिलाइण को हराम कम ना आहे, पण जेकॾहिं मिलायो था त सामने माण्हू खे चओ प्योर ना आहे, पानी मिलायल है, ऐं चवंदा प्योर है अने पानी मिलाया या न कूड़ कयो था, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान खे पसंदि नथो करे जेको धोखो ॾिए था। नुक़सान पहले नंबर मत ई है जे अहिड़े इंसान जो को पण अमल क़बूल नथो थिए। हराम कमाईअ मां जेको इंसान हिस्सो गिनंदो, हराम जेको इंसान खेंदो, उन इंसान जो को पण अमल क़बूल नथो थिए। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जे अल्लाह ताला मिड़ी मुसलमान के ऊज हुक्म ॾिने जेको रसूल के हुक्म ॾिने, को हुक्म ॾिने, या अय्युहन नास कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यिबा, ए इंसानो, ए दुनिया जा बड़े इंसान, ऐं हलाल वस्तु खो। पो ईमान वारे के हुक्म ॾिने जे हलाल वस्तु खो, अने अल्लाह ताला रसूल के पण हुक्म ॾिने जे हलाल वस्तु खो। पो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह तय्यिबुन वला यक़बलु इल्ला तय्यिबा, अल्लाह रब्बुल आलमीन पाक है, ने अल्लाह ताला पाक वस्तु के पसंद करे तो नापाक वस्तु के पसंद नथो करे। पो जिक्र फरमायो, जेकड़ो इंसान लंबो वडो सफर करे तो, वडो लंबो सफर करे तो, सफर करे करे इन हालत में पुजे तो जे वार जेको ऐं धूड़ से ने मिट्टी से भरजी विया आहिनि, कपड़ा जेको ऐं मिट्टीअ में धूड़ में बिल्कुलु मैलार ने गंदा थी विया आहिनि, परेशान हाल है, वार विखिया पिया आहिनि। को इंसान साव परेशान थी करे लंबो सफर करे अल्लाह रब्बुल आलमीन वटि पुजे तो, अल्लाह सामा हथ फैलाए तो, या रब्बी या रब्बी, ए मुंहिंजा रब मुंहिंजी दुआ खे क़बूल कर, ए अल्लाह तो वटि हली ने आयो या। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, व मशरबुहु हराम व मतअमुहु हराम व मलबसुहु हराम व गुज़िया फिल हराम फअन्ना युस्तजाबु लिज़ालिका। ई माण्हू एॾो वॾो सफ़र करे ने पुॻो है,
अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं हथ फैलाए थो ऐं जेको वार ऐं मिटीअ से भरिया पिया आहिनि, कपिड़ा मैलारा थिया पिया आहिनि, अल्लाह के साम्हूं रणी करे पियो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको पाणी पी आयो या जेको वस्तु पी आयो उहो पण हराम जी वई, खाई आयो उहो पण हराम जो हो, कपिड़ा पहिरे आयो ई पण हराम जा आहिनि अने हराम खाई खाई ने वॾो थियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े इंसान जी दुआ खे क़बूल ज नथो करे, इबादत क़बूल ज न आहे। कई माण्हू ॿिए माण्हू जा पैसा खाई करे कंहिं वटां उधार खया पाछा ॾिना न आहिनि, ॿिए जो हक़ खाई वियासीं पाछा ॾिना न आहिनि, कंहिंसे चीटिंग कई पाछा ॾिना न आहिनि, थोड़ा का पैसा थिया लख 2 लख 4 लख भेरा थिया जे अल्लाह जे हुक्म से अञा उमरो ने हज करे अचा। मजूर मंगे पिया मजूर खे ॾिने न आहिनि, सॻे भाउ वटां गिणे पाछा ॾिने न आहिनि, कंहिं वटां उधार खए उनखे पाछा ॾिने न आहिनि, कंहिंजी चोरी कए उनखे पाछा ॾिने न आहिनि, कंहिंजी चीटिंग कए उनखे पाछा ॾिने न आहिनि, पैसा मड़े भेरा कए अने हराम जा भेरा कए ने बिस्मिल्लाह करे उमरे ते वञे पियो अने हज ते वञे पियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े जो हज ने उमरो क़बूल ज न आहे। खोटो धको खणी अचो था। पहिरीं जंहिंजो खाधा, पहिरीं जंहिंसां चीटिंग कयां, जंहिंजी चोरी कयां, जंहिंसे खोटो कयां, जंहिंटा उधार गिणा पाछा न ॾिना, पहिरीं उन्ही खे ॾियो, पुठियां हलाल कमाई जेकॾहिं बचे त अल्लाह जे हुक्म से भले वञो। अमल क़बूल नथो थिए। ॿिए नंबर मथे नुक़सान ई थिए थो जे इंसान जेको पण इंसान हराम वस्तु खाईंदो उन इंसान के सज़ा ये मिलंदी। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन नबत सुहतहू, जंहिं इंसान जो जिस्म जेको है वो हराम कमाईअ से जेकॾहिं बनियो है, मां नबत जिस्मुहू बिन सुहते, जंहिं इंसान जो जिस्म जेको हराम कमाईअ से बनियो है, फन्नारु औला, त अहिड़ो जिस्म दोज़ख में वेंदो। हिकिड़ो गटो पाण जेकॾहिं पाण हराम जो खाधो अल्लाह रब्बुल आलमीन ओतिरी सज़ा पाणखे ज़रूरु ॾींदो। जेतिरो इंसान हराम खाईंदो इन इंसान खे दोज़ख भोगणो पवंदो, जन्नत में इंसान कीन वञी सघंदो। ने हराम कमाई जेको इंसान खे नुक़सान ई पण थिए थो जे इंसान वटां अल्लाह रब्बुल आलमीन नेक अमल करे तौफ़ीक़ जटे लाए, नेक अमल करे जो मौक़ो नथो मिले। अल्लाह ताला फरमाए सूरह मोमिनून में या अय्युहर रसूल कुलू मिम्मा रज़क़नाकुम, ए रसूल, ए पैगंबरो, ए नबियो ऐं खियो पियो कुरे मां खियो पियो जेको असांखे हलाल रोज़ी रिज़्क़ ॾिनो उन में जा खियो ने पोइ वअमलू सालिहन, ऐं नेक अमल कयो। मुफ़स्सिरीन लिखियो जेको इंसान रोज़ी हलाल खाईंदो उनखे ज नेक अमल करे जी तौफ़ीक़ मिलंदी, जेको हराम खाईंदो उनखे नेक अमल करे जी तौफ़ीक़ किन मिलंदी। अने जेकॾहिं मिली पण वई त इन जो अमल अल्लाह ताला वटि क़बूल किन थींदो। हिकिड़ो वॾो नुक़सान ई थींदो जे पाण नीकियूं कंदासीं, पाण नमाज़ पढ़ंदासीं, पाण अल्लाह रब्बुल आलमीन लाइ करे सदको ने ख़ैरात कंदासीं, उमरा ने हज कंदासीं, मड़े अमल कंदासीं, पर जेकॾहिं ॿिए कंहिंजो हक़ पाण खाधो आहे त क़यामत जो ॾींहुं ई पंहिंजा अमल पाण खे कमु कीन थींदा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अतदरून मनिल मुफ़लिस, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू केरु आहे? मुफ़लिस यानी मिस्कीने मां मिस्कीन, गरीबे मां गरीब, मोहताज मां मोहताज माण्हू केरु आहे ख़बर? साहबा किराम फरमायो असीं त उन माण्हू खे गरीब सम्झूं था जंहिं वटि पैसा न वे, मिल्कत न वे, दौलत न वे, कीअं न वे त उहो गरीब ने मिस्कीन आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, मुंहिंजी उम्मत जो मिस्कीन माण्हू उहो आहे, मुंहिंजी उम्मत जो गरीब माण्हू मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको क़यामत जो ॾींहुं अची ईंदो, क़यामत जो ॾींहुं अची ईंदो, नमाज़ूं पढ़ियो हूंदो, रोज़ा रखे होने, सदका ने ख़ैरात कयो होने, हज कयो होने, उमरा कयो होने, जाम नीकियूं कयो होने, पण अचींदो इन हालत में कंहिंखे हिकु घारी ॾेई आयो हूंदो, कंहिंखे मथे तहमत लॻाए आयो हूंदो, कंहिंखे हणी ने कुटे ने मारे आयो हूंदो, कंहिंजा का पैसा खाई आयो हूंदो, कंहिंजा का खून करे आयो हूंदो, कंहिं इंसान खे परेशान करे आयो हूंदो, इन हालत में अचींदो अल्लाह रब्बुल आलमीन उन मिणी खे बुलाईंदो जंहिंजा पैसा दुनिया में खाधे, जंहिंखे परेशान कएं, जंहिंखे गारी ॾिने, जंहिंखे सताए, उन मिणी में अल्लाह ताला इन जूं नीकियूं मड़े विराए छॾींदो।
नेकियूं हिन कए, नमाज़ूं ही पढ़ियो, पर नेकियूं हुन खे मिलंदियूं। तंहिं पुठियां पण कई माण्हू अहिड़ा थींदा जेको चवंदा अल्लाह असांखे पण घारी ॾिने, असांजा पण पैसा खाई वियो आहे, असां वटां उधार गिनी वियो पाछा न ॾिने, असां सां पण चीटिंग कई, असांजी पण चोरी कई। इहे मड़े माण्हू उभा हूंदा, इन माण्हुनि जूं नमाज़ूं मड़े ख़तम थी वेंदियूं, इन वटि को नेकी बाक़ी बचंदी की न। अल्लाह रब्बुल आलमीन इन माण्हुनि जा गुनाह खणी हिन मथे हणंदो, अने पोइ इनखे ऊंधे मुंहुं अल्लाह ताला दोज़ख में फिगाए छॾींदो। पाण थोड़ा थोड़ा अमल कयूं था, एतिरे लाइ करे कयूं था क़यामत जॾहिं पाण कमु अचे। पण जेकॾहिं पाण ॿिए जो हक़ खाई वेंदासीं, पंहिंजा अमल पाण कमु कीन अचींदा, अल्लाह ताला ई अमल ॿिए खे ॾेई छॾींदो। जेको इंसान हलाल खाईंदो न, हलाल में बरकत आहे, हराम में बरकत न आहे। इन ॻाल्हि खे यादि रखी रहियो, कंहिं इंसान जो पैसे में जा, मिल्कत में जा, दौलत मां कॾहिं पण द्रोह थिए वारो न आहे, कॾहिं द्रोह न थिए वारो। ऐं सम्झो जे मूं वटि लख रुपया अचे त घणे न, लख अची विया त 2 लख खपंदा, 2 लख अची विया त 4 लख खपंदा। ही मन अहिड़ो मौजी आहे, ही मन अहिड़ो मस्तीअ में आहे, ही नफ़्स अहिड़ो आहे जे इनखे पाण जेतिरो खाराईंदासीं इनखे एतिरा वधारे खपंदा। इहा आऊं ॻाल्हि नथो कयां, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए लौ कान लिब्नि आदम वादियान मिन मालिन लब्तगा सालिसा। अल्लाह रब्बुल आलमीन के इंसान खे जेकॾहिं 2 डूंगर ॾेई ॾे सोन जा, 2 डूंगर थी केतिरा, सोन अॼु हेतिरो कुझु राख मामूली वेठो न, केतिरो महांगो आहे। एतिरा 2 डूंगर सोन जा कंहिं इंसान खे मिली वञे, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन इंसान जे दिलि में इहा चाहत हूंदी न 3 डूंगर मिले त करखास, ॿी में जा द्रोह कीन थींदो। पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही इंसान जो पेट जेको आहे कंहिं वस्तु से कॾहिं भरिजे वारो न आहे, हिन पेट खे खाली क़ब्र जी मिटी भरींदी, कॾहिं द्रोह थिए वारो न आहे। जेतिरो मिले उन मथे सतो कुआरियो, हलाल कमाईंदा अल्लाह ताला बरकत ॾींदो, हराम कमाईंदा अॼु लख कमाया सवारे 2 लख ॿी जॻह मथे हलिया वेंदा, कॾहिं बरकत कीन अचींदी, कॾहिं बरकत कीन अचींदी। दुनिया में पण परेशान हूंदा, दुनिया में पण बदनाम थींदासीं न, आख़िरत में पण पंहिंजी बदनामी थींदी। अने हलाल जेकॾहिं कमाईंदा, अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा अहिड़ा रस्ता कढंदो पाण खे ख़बर कीन पवंदी जे पंहिंजी रूसी क्यानो अचे। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा, जेको अल्लाह खां दिरिजे थो, हराम खां बचे थो, अल्लाह ताला उन लाइ रस्ता पैदा करे थो। हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो वाक़ियो खे सुणायां। अब्दुल्लाह बिन मुबारक मशहूर ताबई आहिनि, वॾा इमाम गुज़रिया आहिनि। उन जो पे जेको मुबारक हो, उहो हिकिड़े बगीचे में नौकरी कंदो हो, बगीचे में कमु कंदो हो। जंहिं माण्हू हुनखे बगीचे में रखियो हो, जे बगीचे जी नियार कजे, बगीचो अंगूरनि जो हो, चौकी कंदो हो, नियार कंदो हो। बगीचे में कई उन वरे गुज़ारे छॾे चौकीअ में। हिकिड़ो ॾींहुं धणी बगीचे जो मालिक आयो, अने मुबारक खे चई जे वञ मूला करे मिठा मिठा अंगूर चुंडे अच, कंहिं वण मां मिठा अंगूर मूला करे खणी अच। वियो अंगूर तोड़े खणी आयो, मालिक चखे त खारा ने खटा ने करिया, चई त खटा रहिया, ॿिया चुंडे अच। वरी वियो ॿिए फेरा चुंडे आयो, वरी खारा ने करिया, खटा ने करिया। तर उन धणीअ पुछे मुबारक खे तूं वरे जा वरे थिया हिन बगीचे में रहे थो, चौकी कई त तोखे अञा इहा ख़बर न आहे पई कयो वण खटो आहे कयो मिठो आहे, किन में अंगूर वधारे मिठा वेंदा, कंहिं में खटा, तोखे इहा ख़बर न आहे पई। तर मुबारक चए थो ए मुंहिंजा धणीअ, ए मुंहिंजा मालिक, तो मूंखे अंगूरनि जी बचा लाइ करे, अंगूर जी चौकीअ लाइ करे रखे, अंगूर खाधे लाइ करे मूंखे न रखे। अॼु ॾींहं सूदी मूं वण में हिकिड़ो अंगूर पण कॾहिं चखियो न आहे, मूं चखियो ज न आहे त मूंखे कीअं ख़बर पए कयो वण मिठो आहे न कयो खटो आहे। एतिरे आउं चुंडे आयुसि, जंहिं मां मूंखे हथ आया मूं खे खाराए छॾिया, हेतिरे वरे में मूं हिकिड़ो पण अंगूर न आहे चखियो। हीअ ईमानदारी आहे। जॾहिं उन इंसान इहा ॻाल्हि कई त उहो धणी ने मालिक चए थो जे मूंखे अहिड़े इंसान जी तलाश हुई जेको अहिड़ो नेक माण्हू मिले त मुंहिंजी धीअ जी आउं हुन सां निकाह कराए छॾियां, मुंहिंजी धीअ मूं वटि आहे, आउं तोखे अॼु निकाह में ॾियां। निकाह थई अने उन निकाह में जा पुत्र पैदा थी तो अब्दुल्ला बिन मुबारक, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन इमाम बनाए छॾिया। उन जे बारे में बयान थी तो अब्दुल्ला बिन मुबारक हो अहिड़ो इंसान हो कि दुनिया जूं जेतिरियूं नीतियूं ऐं मड़े उन हिकिड़े इंसान जे अंदरि जमा थी वियूं। इमाम बुखारी जो नालो सो आहे न, सही बुखारी जी हदीस ॻाल्हि पूरी थी वई। इमाम बुखारी जो पे जंहिंजो नालो हो इस्माइल, उनजो मौत जो जॾहिं टाइम आयो, मरज़ुल मौत में सकरात जी हालत में हुआ, त इमाम
अहमद बिन हफ्स जेको वॾा इमाम हुआ उहो अची करे हुनजे आड़ मथे वेह था ने पोइ पुछनि था, उहो पिंड इस्माइल जेको आहे उहे वॾा आलिम हुआ, पुछे था इस्माइल तो जी को खूबी मूंखे ॾस, तो जो को वॾो कारनामो वॾो कमु मूंखे ॾस जंहिंमें तोखे उमेद हुई इन अमल जे कारण तूं अल्लाह वटि कामयाब थी वेंदे। चर चएं हिकिड़ी वस्तु रसियां तो जे ज़िंदगीअ में मूं जेतिरो कमायो आहे हराम के ओॾो वञण त न थियो, मूंखे ख़ाली शक जे पियो जी वस्तु हराम आहे त आउं उनखे साम्हूं कॾहिं वियो ज न आहियां, हराम जो को पैसो मूं कॾहिं न खाधो। पोइ उन में जा मोहम्मद में जा उन में जा इस्माइल में जा अल्लाह ताला मोहम्मद के पैदा कयईं जेको मोहम्मद बिन इस्माइल अल बुखारी बनिया, जंहिंजी किताब अल बुखारी आहे। हलाल कमाई अहिड़ा इंसान पैदा करे थी, हलाल कमाई जेको आहे इंसान खे तैयार करे थी। हराम खाइण वारो इंसान कॾहिं न दुनिया में कामयाब थींदो न आख़िरत में कामयाब थींदो। या अज़ीज़ भाइरो, शैतान तव्हांखे ग़लति रस्ते मथे खणियो वञे। अल्लाह ताला जाम रस्ता अहिड़ा बनाए छॾिया जेको पाण करे हलाल ऐं जाइज़ ऐं हलाल कमायो, महिनत से कमायो। अने कमाई बहितरीन इंसान जी उहो आहे जेको इंसान हथ से कमाए थो, इन जी महिनत करे कमाए थो। चोरीअ में जा, चीटिंग में जा, लूट मार में जा, जूगार में जा, अने दारू में जा, शराब में जा, इन वस्तु में पाण हथ कढींदा आहियूं। इन मां कंहिंजो कॾहिं भलो न थियो। कई माण्हू फ़क़ीर बणी विया, कई माण्हू भिखारी बणी विया, दुनिया पण विञाए वेही रहिया, दीन पण विञाए वेही न आख़िरत पण विञाए वेही रहिया। तौबा कयो, इस्तिग़फार कयो, हलाल रस्ता डिग पिया आहीं। भले ऐं 500 कमायो ॾींहं जा, 1000 भले न कमायो, 500 कमायो, पर हलाल कमायो। करोड़पति न बनो, लखपति बनो, लखपति न बनो, भले 500 रुपया खीचे में वे, भले 1000 रुपया वे, पर जेको वे उहो हलाल जा वे। जे क़यामत जो ॾींहुं अल्लाह के साम्हूं जॾहिं मुंहुं ॾेखारियूं ત્યારે चवंदे अल्लाह ही उहो जिस्म आहे जंहिंमें कॾहिं हराम जो हिकिड़ो ॻटो पण न आई वियो, हलाल खाई महिनतूं करे आयो। या अहिड़े इंसान खे अल्लाह ताला दुनिया में पण कामयाब कंदो अने अहिड़ो इंसान आख़िरत में पण कामयाब आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुयूं, अल्लाह ताला पाण मणी खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुस्लमान भाई खे हराम कमाई खां बचाए ने हलाल कमाई जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेकी पाण पंहिंजा मुस्लमान भाउ जेको जुगार में, दारूअ में, चीटिंग में, चोरीअ में, गलत धंधे में लॻल आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन उन मनी खे हिदायत नसीब करे। अल्लाह ताला पाण मणी मुस्लमान भाई खे पक्का न सच्चा मुस्लमान बनाए। 5 टाइम नमाज पढ़ी जे अल्लाह ताला पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए। जैसे पाण खे जियारे इस्लाम मथे जियारे, पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमाए। जेको बीमार आहीं अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला अजर अता फरमाए। जेकी मरी विया अल्लाह ताला उनजी क़ब्र खे कुशादा फरमाए। आमीन सुम्मा आमीन। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم واستغفروه ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون. अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।